नओं देरो में PPHI में नौकरियुनि जा 200 खां वधीक जाली ऑर्डर जारी थियण जो इंकशाफ थियो आहे। मुतासिरनि एहतजाज कयो। आगाह कयो आहे त शहर तोड़े मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुतासिरनि पारां एहतजाज कयो वियो आहे। एडमिन ऑफिसर फरहान टगड़ ऐं ॿियनि ते जाली ऑर्डर ॾियण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त फरहान टगड़ 50,000 रुपया जे हिसाब सां 200 खां वधीक माण्हुनि खे जाली ऑर्डर जारी करे फरार थी वियो। सोना ज़ेवर ढोर ढगा विकिणी करे इहो ऑर्डर वरितो ऐं इहो ऑर्डर जाली निकितो आहे। मुज़ाहिरीन तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे। नओं देरो में PPHI में नौकरियुनि जा 200 खां वधीक जाली ऑर्डर जारी थियण जो इंकशाफ थियो आहे ऐं मुतासिरनि एहतजाज कयो। शहर तोड़े मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुतासिरनि पारां एहतजाज कयो वियो, जिन एडमिन ऑफिसर फरहान टगड़ ऐं ॿियनि ते पैसा वठी करे ये जाली ऑर्डर ॾियण जो इल्ज़ाम हयो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, आगाह कजो PPHI जे के अमलदार इन मामले जी का जांच कराई आहे त फरहान टगड़ तरफ़ां के ये जाली ऑर्डर्स जारी किया विया आहिनि ऐं उहो हाणे किथे आहे? बिल्कुल PPHI में जाली नौकरियुनि जा ऑर्डर ॾियण ख़िलाफ़ केतिरनि ई ॻोठनि जे ॻोठाणनि शहीद राणी प्रेस क्लब पहुची PPHI जे एडमिन ऑफिसर ख़िलाफ़ हथनि में जाली ऑर्डर खणी एहतजाज कयो आहे। एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ रोशन टगड़, आफ्ताब बालाणी, ख़ालिद सूमरो, ज़ाहिद बुरड़ो, मोहम्मद शरीफ खरोस, ओशा ककराणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते उन्हनि ॻाल्हाईंदे चयो त PPHI जे एडमिन ऑफिसर फरहान टगड़ ऐं साथारनि PPHI में नौकरियुनि जो आसरो ॾेई ॻोठ तोड़े भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि खां फी ऑर्डर जा 50,000 रुपया वठी जाली ऑर्डर ॾिना हुआ। हिन वक़्तु फरहान टगड़ करोड़नि रुपयनि जी फ्रॉड करे पैसा खणी फरार थी वियो आहे। असां पंहिंजे घर जा सोना ज़ेवर ढोर ढगा ऐं मिल्कियतूं खपाए नौकरीअ जे आसरे उन्हनि खे पैसा ॾिना, जंहिं करे उन असांखे कूड़ा ऑर्डर ॾिना आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त फरहान टगड़ खे ॻोल्हे गिरफ़्तार करे असांखे पंहिंजी रक़म वापसि कराए ॾिनी वञे। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद सूमरो। PPHI लाड़काणो जेके आला अमलदारनि इन मामले जो नोटिस नाहे वरितो। PPHI नओं देरो में एडमिन ऑफिसर मुक़ररु थियलो फरहान टगड़, जंहिं ते इहे मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणनि पिया त फ़ी माण्हू खां 50,000 खां वधीक जी रक़म वठी 200 खां वधीक उन जाली ऑर्डर जारी कया ऐं फरार थी वियो आहे।